मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर नबियन सभिनि खां पोइ सिद्दीक़ सुहिणो सहाबा में अफज़ल बिला शक बशर सहाबा में अफज़ल बिला शक बशर नुबुवत जो ऐलान अरबीअ कयो जिए त सिद्दीक़ फौरन नबीअ खे मञो थिए नुबुवत जो ऐलान अरबीअ कयो जिए त सिद्दीक़ फौरन नबीअ खे मञो थिए ऐं मेराज वारे किसे जी दिल बर बिना कहे हुजत जे कबूली खबर बिना कहे हुजत जे कबूली खबर या मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर सो हिजरत महल भी नबीअ सां कठो हो सजणगार में नांग जो डंग सठो हो सो हिजरत महल भी नबीअ सां कठो हो सजणगार में नांग जो डंग सठो हो हज़र में भी हज़रत सां हाज़िर हमेशा ऐं सिद्दीक़ सरवर जो साथी सफर ऐं सिद्दीक़ सरवर जो साथी सफर मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर जॾहिं मुस्तफ़ा मीर बीमार थियो हो इमाम आहे सिद्दीक़ सुहिणो थियो पो जॾहिं मुस्तफ़ा मीर बीमार थियो हो इमाम आहे सिद्दीक़ सुहिणो थियो पो भला भाग थिया अबूबकर जा त केॾा कई जंहिं ते क़ादिर करम जी नज़र कई जंहिं ते क़ादिर करम जी नज़र या मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर समूरी उम्मत में सभिनि खां अव्वल मिठो अबूबकर थींदो जन्नत में दाखिल समूरी उम्मत में सभिनि खां अव्वल मिठो अबूबकर थींदो जन्नत में दाखिल ऐं जन्नत जे हर दर खां तंहिंखे सॾिबो हदीसुनि में आयो इहो हदीसुनि में आयो इहो ज़िक्र मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर अबूबकर वाहिद सहाबी आवहवा जहीं जा अबो ऐं अम्मा पुट ऐं पोटा अबूबकर वाहिद सहाबी आवहवा जहीं जा अबो ऐं अम्मा पुट ऐं पोटा कुटुंब सारे अरबीअ ते ईमान आंदो इन ॻाल्हि ते अबूबकर खे फ़ख्र इन ॻाल्हि ते अबूबकर खे फ़ख्र मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर नबियन सभिनि खां पोइ सिद्दीक़ सुहिणो सहाबा में अफज़ल बिला शक बशर मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबूबकर
अबू बकर अरबीअ जो दिलबर बणियो आ ऐं अल्लाह खे भी हा बेहद वणियो आ। अबू बकर अरबीअ जो दिलबर बणियो आ ऐं अल्लाह खे भी हा बेहद वणियो आ। सजण जो मां अब्दुल अहद आहियां नौकर भुञा घोर सिद्दीक़ तां सिर ऐं घर भुञा घोर सिद्दीक़ तां सिर ऐं घर मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबू बकर नबियनि सभिनि खां पोइ सिद्दीक़ सुहिणो सहाबा में अफज़ल बिला शक बशर मोहम्मद मिठे जो वफादार साथी वॾे शान वारो बणियो अबू बकर। हिन वीडियो खे एडिट कयो आहे इरशाद अहमद चाचड़। जेकर तव्हांखे वधीक नातियूं या बयान खपनि था त असांजे पेज इरशाद अहमद खे ज़रूरु लाइक ऐं फॉलो कयो। वधीक फुल बयाननि जे लाइ असांजो यूट्यूब चैनल इरशाद अहमद चाचड़ खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। हिन वीडियो सां ताउन कयो आहे हाफ़िज़ अब्दुल ख़ालिक चाचड़। वधीक राब्ते जे लाइ असांजो व्हाट्सअप नंबर 0305 8799 050।